मटियारी खां ख़बर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक़ मटियारी लॻ भट्टी ॻोठ भरिसां पीपल्स पार्टी लेडीज़ विंग नायब सदर मटियारी शबाना धमाच नई जगह ठाहिराइण लाइ घुरायल 1.5 लख जो लोह बिजली जो सामान चोरी। मटियारी पुलिस पंहिंजी रिवायत खे बरक़रार रखंदे को बि ॿूटो न ॿारे सघी, जंहिं करे आए रोज़ चोरनि ऐं फुरनि जे वारदातनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जॾहिं त मटियारी में मोबाइल फोरू बि सरगर्म बणिजी विया आहिनि। हर रोज़ रात जो केतिरा ई शहरी पंहिंजा क़ीमती मोबाइल फोन खां महरूम थी रहिया आहिनि, पर पुलिस इंतज़ामिया क्राइम ऐं ॾोहनि ते ज़ाब्तो हणण में नाकाम बणिजी वई आहे। ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी अॻवान शबाना धमाच साहिबिन खे ॿुधायो त पहिरियां बि मुंहिंजी चोरी थी वई आहे, उहा बि पुलिस नाहे वराए सघी ऐं ॿियो दफ़ो मुंहिंजी चोरी थी आहे शहर मां, पर का बि अॻु भराई नाहे कई वई। शहरनि खे चोरनि फुरनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। असीं SSP मटियारी ऐं DIG हैदराबाद खे नोटिस वठण जी अपील कयूं था त चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे। शबाना धमाच सीनियर नायब सदर लेडीज़ विंग पीपल्स पार्टी मटियारी दी SSP साहब मटियारी ऐं DIG साहब हैदराबाद ऐं IG साहब सिंध खे पुरज़ोर अपील थी करियां त असांजे मटियारी शहर मां अमन अमान जो पखी उॾामियो वियो आहे। हर राति हर ॾींहुं चोरियूं थियनि पियूं। असां ग़रीब माण्हू आहियूं, मिसकिन माण्हू आहियूं, असांजे घरनि मां चोरियूं पियूं थियनि, असांजे दुकाननि मां चोरियूं पियूं थियनि। असां मटियारी वारनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे। राति मुंहिंजे हिन घर मां ॾातो भट्टी में जेको असांजो घरु आहे, जेको मुंहिंजे सौट ठारायो आहे सलमान धमाच,